अस्सलामुअलैकुम दोस्तों अज मां दर्द भरी एक कहानी तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां खैरपुर नाथन शाह जे जोको एॾी ॾुख भरी कहानी आहे जेको माना जोको ॿुधण वारो ॿुधंदो त माना मां ईअं थो चवां जेतिरो पत्थर दिलि हूंदो उन जो दिलि नरम थी पवंदो। दोस्तों खैरपुर नाथन शाह जो इलाइक़ो ख़ासि करे पसमांदा आहे जंहिंखे घणो काछो आहे। काछे में एतिरी गुरबत आहे एतिरी बदहाली आहे जो उन्हनि खे माना महीने में बि उहे गोश्त मच्छी न ॾिसंदा आहिनि सवाइ ईद जे। दोस्तों असांजे खैरपुर नाथन शाह में मज़ूरी बि घटि आहे, कारोबार बि घटि आहिनि ऐं हिते डॉक्टर बि सुठा कोन्हनि। पोइ ख़ासि करे काछे वासी मिसकीन मारू वारा खैरपुर नाथन शाह जा माण्हू उहे ख़ासि करे मेहल वेंदा आहिनि मज़ूरी करणु ऐं 10 पंध लाइ बि कंहिं ॿार बचे खे खणी वेंदा आहिनि। ट्रैफिक पुलिस जो एॾो ज़ुल्म आहे हिते जो काछे वासी हो वीचारो पंहिंजी घरवारी खे ऐं 2 मासूम बचड़ा मासूम उहे मोटरसाइकिल ते खयूं वञे पियो कोलाचिन खां ओरियूं विच ते उन ट्रैफिक पुलिस उन्हनि खे रोकियो ऐं हुनखे उर्दू में चई त हेलमेट दिखाओ, हेलमेट क्यों नहीं है। हुन चयो त हेलमेट छा आहे त उते हिकु सिंधी लैंग्वेज वारो सिंधी ॻाल्हाइण वारो बि हुयो। उन चयो त बाबा हेलमेट हेलमेट। हुन चयो त सिंधी ॻाल्हाई या उर्दू ॻाल्हाई मूंखे हेलमेट आहे छा जंहिंजे करे तो मूंखे रोकियो आहे। मूं वटि कागज़ आहिनि मोटरसाइकिल जा, तो मूंखे रोकियो छो आहे त हुनखे दोस्तों उन्हनि खे अबोज माण्हुनि खे खैरपुर नाथन शाह जा काछे जा माण्हू जिन खे ख़बर ई कोन्हे त हेलमेट आहे छा, हेलमेट कहिड़ी शइ आहे। ऐं हुनखे ईअं बि नथो सम्झायो वञे त बाबा हिकिड़ी टोपी आहे जेको तहफ़ुज़ लाइ पाइबी आहे उहो बि नथो सम्झायो वञे। त हुनखे चयो त हाणे तुंहिंजी गाॾी खे चालान कंदासीं। हुन चयो मूं वटि पैसा आहिनि ई कोन चालान जा, मूंखे सिर्फ़ु उहे पैसा आहिनि जेको 2-3 रुपया मां ॿार ॾसाइण हे बचड़ा मुंहिंजा बीमार आहिनि, नंढड़ा बीमार आहिनि, मुंहिंजी घरवारी बीमार आहे, ॾसाइण वञा थो उन लाइ 2-3 रुपया खीसे में आहिनि, मूं वटि पैसा कोन्हनि, हिनखे मूंखे चालान छो थो करी। तब त हुननि एतमाद न कयो, हिनखे चालान कयूं हुनखे चयूं पैसा ॾे। हुन चयो बा मूं वटि आहिनि ई कोन हे मां बचड़नि खे ॾसाइण लाइ। दोस्तों जॾहिं मां सुबुह जो 9 बजे हुननि खे ॾिठुमि त रोकियो वेठा हुया। जॾहिं मेहल मां शाम जो मोटियुसि तब त उन्हनि खे वेहारे उन बचड़े वाल बचनि समेत हुनजी ज़ाल हुनजा मासूम 2 बच्चा उन्हनि समेत हुननि खे शाम ताईं वेहारियो हुयो। मूंखे ईअं ॾिसण में थो अचे त ॼण चओ त कश्मीर में जेको ज़ुल्म पियो थो हले इंडिया जी फ़ौज पियो थो करे उन खां वधीक ज़ुल्म जी इंतिहा हिते आहे। ईअं लॻे थो ॼण चओ त इहे इंडिया जा माण्हू हिते माना हिन में नौकरनि में ज़म कया विया, ॼण चओ त इहे हिंदुस्तानी आहिनि जेको माना कश्मीरनि सां ज़ुल्म पिया था कनि। ॼण चओ पंहिंजे मुल्क जा माण्हू ई हुननि खे तसवर माण्हू हुननि जे लेवल सां उन्हनि माण्हुनि खे तसवर ई इहा ट्रैफिक पुलिस नथी करे। छो छाजे लाइ ॿियनि खे तव्हां माना 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 एतिरो माना ईज़ायो था तव्हां था चओ त कैमरा देख रहा है, तो अल्लाह का कैमरा भी देख रहा है। 2 लिखने वाले हैं कंधे पर, वो भी लिख रहे हैं इतना अज़ा इसको मत दुखाओ, कंहिंखे एतिरो न ईज़ायो मता अल्लाह जो कहर तव्हां ते बि नाज़ुल पए। दोस्तों हिकिड़नि मूंखे दोस्तनि हाणे मूंखे ॻाल्हि कई 3 ॼणा वञनि पिया माना मज़ूरी लाइ मेहल, उन्हनि खे रोकियो वियो। पर जेकॾहिं हिकिड़े खे हेलमेट आहे ॿिए खे कोन्हे त चवंदा दो को हेलमेट चाहिए, 2 खे हेलमेट हुजनि। उन्हनि खे रोकियो वियो, हुननि खे चयो त तव्हांखे चालान था कयूं। हुननि चयो असां वटि पैसा आहिनि ई कोन, असां 50 रुपए जो तेल विझराया हाणे मज़ूरी लाइ वञूं पिया था मेहल, तव्हां असांखे चालान न कयो, असां वटि पैसा कोन्हनि। उन्हनि खे बि चालान कयो वियो एतिरे क़दुरु जो। हुननि चयो त असां वटि पैसा ई कोन्हनि। चयो तव्हां वटि कुझु बि खीसे में आहे त कढो। हुननि जी तलाशी वरिती वई ऐं हुन जे खीसे मां ओरिजिनल हिकिड़ो सनासी कार्ड निकितो। उन मज़ूर जी सनासी कार्ड उन मन मज़ूरी कंदड़ माण्हूअ खां सनासी कार्ड फुरियो वियो ऐं उहो सनासी कार्ड पाण वटि रखियो वियो। उहो हिन महिल ताईं सनासी कार्ड उन्हनि जे तवील में आहे। हाणे केॾी ज़ुल्म जी ॻाल्हि आहे जेको मज़ूरी करण वञनि था
जेके काछे जा पसमानदे इलाइक़े जा के खैरपुर नाथन शाह जा माण्हू जो के मेहर वञणु चाहिनि था पंहिंजे बचड़नि जे गुज़र ऐं सफ़र जे लाइ, त असां शाम जो को भाॼी वठी ऐं अटो चांवर वठी पंहिंजे बचड़नि ताईं पहुचायूं। उन्हनि सां एॾो ज़ुल्म कयो थो वञे। मां हितां वसवारे ज़िला दादू जे ट्रैफिक पुलिस जे वॾनि माना अॻवान पुलिस जे उन्हनि वॾनि जे उहिदनि ते फ़ाइज़ माण्हुनि खे चवणु चाहियां थो त ख़ुदारा अल्लाह जो ख़ौफ़ कयो ऐं इन्हनि ते पंहिंजे ट्रैफिक पुलिस में सुधार आणियो। जेके ॿियनि ते चालान भली हलनि, मगर हिन मोटरसाइकिल वारनि ते जेके ही पसमानदे इलाइक़े जा जेको मेहर ऐं खैरपुर जे विच में जेके रोड ते जेको माना मेहर वञनि था, जेको खैरपुर जा माण्हू, उन्हनि ते एॾो ज़ुल्म न कयो वञे। ऐं सिंध हुकूमत खे बि असां गुज़ारिश कयूं था ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे आॾो बि अर्ज़ु रखूं था त ही तव्हांखे बदनाम करणु चाहिनि था। इमरान ख़ान जे हुकूमत खे माना बदनाम करणु चाहिनि था ऐं वफ़ाक़ी हुकूमत ते अंगूरियूं जीअं न खॼनि। ऐं वफ़ाक़ी हुकूमत जा ही सभु माण्हू असां वफ़ाक़ जा आहियूं, उन्हनि खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि, उन्हनि खे परेशान न कयो वञे। त मां हिन ट्रैफिक पुलिस ते वध में वधि माना हुन ते एक्शन खयो वञे। हिकु मूं वटि नओं वीडियो हिन जो पंजाब जे ट्रैफिक पुलिस जो आयो आहे, जिन चयो आहे तव्हां हर भर माण्हुनि खे माना चालान न कयो, तव्हां हेलमेट जे ज़रिए या ॿियनि जे ज़रिए तव्हां चालान वध मां वधि कया आहिनि, तव्हां माण्हुनि ते एॾो ज़ुल्म ऐं सितम छो था कयो। उहो वीडियो मूं वटि हिन महिल मौजूदु आहे, मुंहिंजे माना हिन ते फेसबुक जे ID ते रखियलु आहे त पाकिस्तान जे माना जे सभिनी लाइ कानून हिकु जहिड़ो आहे, त हितां जे पुलिस खे उहा साॻी माना कानून जी पोइवारी करणु घुरिजे। जॾहिं हुतां जे पंजाब वारनि माना चयो आहे त तव्हां उन्हनि खे ते हिन महिल अहिड़ा क़दम न खणो, छो त चयूं किरोना बि हिन महिल आहे, बेरोज़गारी बि आहे, तंहिं करे हाल फ़िलहाल हिननि ते क़दम न खणो। त हिन महिल असांजे पसमानदा इलाइक़े ते जेके बि माना माण्हू वञनि था, उन्हनि ते अहिड़ो माना एक्शन न खयो वञे। कानूनी चारा जोई जे लेवल सां बि हुननि ॾसियो आहे त इन जे ते माना न लॻायो। उहो वीडियो मूं वटि मौजूदु आहे, उन में हुननि जे ऑफिसर जेको वॾो ऑफिसर आहे उन चयो तव्हां हिननि ते एतिरो एक्शन न खणो, एतिरो ॾंड न वठो ऐं न को ॾंड जा पर्चियूं कटियो। दोस्तो, जॾहिं माना ही ज़ोरी कंहिंखे ज़ेर करण जी कोशिशि कनि था ऐं माण्हुनि खे परेशान कनि था, महिरबानी। अस्सलाम वालेकुम।